बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा साथियों, दोस्तों, ॿुधंदड़ो। अॼु असां किसे चार दरवेश जी 13हीं किस्त 13हों पार्ट जेको आहे तव्हांजे अॻियां पेश करे रहिया आहियूं। उमेद त असां ही जेका महिनत कयूं था तव्हांखे पसंदि ईंदी हूंदी। हाणे अॼु असां 13हों पार्ट पिया पढ़ूं, कल्ह 12हों पार्ट बयानु कयोसीं। कल्ह के किसे में असां तव्हांखे ॿुधायोसीं 12हें पार्ट में त जेको टियों दरवेश पंहिंजो किसो शुरू कयो, टें दरवेश पंहिंजो किसो शुरू कयो हो जेको हरण खे तीर हयो हुई, जो वरी हुन दरवेश वटि पहुतो हो। पोइ हुन दरवेश खे ॾिठई त हिकिड़ो बुत ठाहियूं ऐं हुनजे अॻियां रोए पियो वेठो, त हुनखे चई त मूंखे इहो तफ़सील पंहिंजो ॿुधाए त इहो छा आहे। त कल्ह के पार्ट में उन दरवेश उहो जेको बुज़ुर्ग हुयो, उन बुज़ुर्ग उन टे दरवेश खे पंहिंजो किसो ॿुधायो जेको कल्ह असां बयानु कयोसीं, जंहिंमें हुन ॿुधायोसि त मां नौमान मुंहिंजो नालो आहे, मां वॾो वापारी हुयुसि, सौदागर हुयुसि, वापारु कंदो हुयुसि। पोइ घुमंदे घुमंदे कंहिं अची मुल्क में पहुतुसि। पोइ उते जीअं आयासीं त उतां जे बादशाह खे ख़बर पई त वापारनि जो काफ़िलो आयो आहे। पोइ चई असां वटि हिकिड़ो माण्हू आयो, उन चए त भाई शहज़ादी चए थी त जेके बि असांजे शान लाइक़ु त वटि हुजनि तोहफ़ा सूखड़ियूं त उहे असां वटि खणी आ। पोइ चई त मां उते वियुसि, शहज़ादीअ जे अॻियां वञी पेश कयुमि, पर चई त शहज़ादी जो मां ॾिठी त मुंहिंजो वात गोदो थी वियो, मां बि दुनिया घुमियो हुउसि। पोइ शहज़ादी जेको तोहफ़ो ॾियांसि पियो, सभु शहज़ादी उहे तोहफ़ा पसंदि कया। पोइ शहज़ादी चए त हिन तोहफ़नि जी जेका क़ीमत आहे, इन क़ीमत खां मां तोखे ॿीण ॾींदसि पैसा, पर सुभाणे अचिजांइ। वरी चई जॾहिं मां ॿिए ॾींहं ते वियुसि त हुन मूंखे चयो त मां तोखे हिन जा पैसा त ॾियां थी, पर मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे, जेकॾहिं तूं कमु करीं त मां तोखे हिन खां वधीक पैसा ॾींदसि। हिननि जा त पैसा ॾींदीसीं पर उन कम जा वधीक ॾींदीसीं। पोइ हुन मूंखे हिकिड़ी चिठी लिखी ॾिनी ऐं पंहिंजी मुंडी बि ॾिनई ऐं मूंखे ॾसियईं त शहर जे ॿाहिरां हिकिड़ो बाग़ अथई, उते वञ, उते हिकिड़ो माण्हू मिलंदी, उनखे इहा मुंहिंजी निशानी ॾेखारजांइ, पोइ वरंदी वठी अचिजांइ। कल्ह तव्हांखे ॿुधायोसीं त पोइ चई मां जॾहिं हुते पहुतुसि त हिकिड़ो वॾो पहलवान हुयो, ईअं शींहं जहिड़ी ताक़तवर रखंदड़ माण्हू, सोनी कुर्सी ते चढ़ियो वेठो, 500 सिपाहियुनि जो जथो हुयुसि। मां हुनखे अॻियां वञी जो मुंडी ॾेखारी त हुनखे ॼण कावड़ बि ॾाढी लॻी, पर पोइ हुन मुंडी जो ॾिठी, मूंखे चई त वञ अंदरि। पोइ मां अंदरि वियुसि, बराबरि ॾिठमि त हिकिड़े वण में पिंजरो टंगियो पियो हो जंहिंमें माण्हू हुयो। मां वञी चिठी हुनखे ॾिनी, मां हुनखे चिठी ॾिनी। हुन मूंखे ॿुधायो त मां बादशाह जो पुटु आहियां, जेको हितां जो असुलु बादशाह हुयो। ही पाण में ॿ भाइर हुया। जॾहिं मां जो पीउ गुज़ारे वियो त मुंहिंजे पीउ हिनखे चयो त मुंहिंजो पुटु नंढो आहे, तूं तेसिताईं बादशाही संभाल ऐं पंहिंजी धीउ जी शादी हिन सां कराइजांइ, जॾहिं जवान थिए त हिनखे बादशाही ॾिजांइ। सो हाणे बादशाह खे लालच थी आहे, उन मूंखे चरियो करार ॾेई इहो पिंजरे में बंदि करे छॾियो आहे ऐं कोशिशि थो करे त कंहिं न कंहिं नमूने सां मूंखे मारे। ऐं इहा जंहिं तोखे चिठी ॾिनी आहे, इहा मुंहिंजी जेका हिसा सौट बि थिए ऐं मुंहिंजे नाले बि थियल आहे। पोइ चई उते ओचितो मूं ते हमिलो थियो, बादशाह जे माण्हुनि खे ख़बर पई मूं ते ओचितो उते हमिलो थियो। पोइ मां आयुसि शहज़ादीअ वटि, आयुसि, इहो मूं ते जो ओचितो हमिलो थियो, बाक़ाइदे हो मूंखे मुअल सम्झी ऐं छॾे विया। पोइ वरी के ॿिया माण्हू आया, मूंखे खट ते खई पिए विया। उन्हनि इहो ई सम्झो त मुअल आहे, पाण में चवनि पिया त हली था खॾ में उछलायूंसि। मां हुननि खे चयो यार मां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे, मूंखे छो था मारियो। हुननि जो मूंखे जहिड़ो ॾिठो त मूंखे खणी लाथुनि। पोइ चवनि त बाबा हे सॼी बादशाह जी रांदि आहे, बादशाह पंहिंजे भाइटे खे माराइण थो चाहे, पर बादशाह प्लानिंग अहिड़ी कई आहे त शहज़ादी जे हथां ई हिनखे माराईंदो। पोइ चई मां बि उहो तमाशो ॾिसण जे लाइ उते वञी पहुतुसि। ॾिठमि त शहज़ादी खे तलवार हथ में ई, शहज़ादी हुनखे मारण जे लाइ अचे पई, पर शहज़ादी जॾहिं हुनजे वेझो आई त शहज़ादी तलवार उछलाए खणी हुनखे भाकुर विधो। पोइ ॾिठुमि त बादशाह जो वज़ीर हुयो, उहो हुनखे तीर पियो हणे, पर को अॻिते बि अलाए किथां तीर आयो जेको हुन वज़ीर खे कंध में लॻो ऐं उहो वज़ीर जेको आहे त मरी वियो। पोइ बादशाह वरी हुनखे पिंजरे में बंदि करायो। पोइ शहज़ादी जेको आहे सो शहज़ादी मुंहिंजो इलाजु करायो, इलाजु कराए पोइ शहज़ादी मूंखे पैसा बि ॾिना, इनाम बि ॾिनई। मूंखे चई बसि हाणे तूं हितां वञ। पोइ मां पंहिंजा दोस्त जेके हुया उन्हनि खे छॾे उन्हनि खे चयुमि त बाबा हाणे तव्हां पंहिंजे मुल्क वञो, मां हिते रहंदुसि। पोइ शहज़ादीअ जो इहो बोतो ठाहे
हाणे वेठो आहियां हिते। इहा आहे मुंहिंजी कहाणी। हाणे इहो टे दरवेश जॾहिं उन नौमान सौदागर जो किसो ॿुधो त उन टे दरवेश खे पाण खे शौक़ु पैदा थियो त मां वञा ओॾे उन मुल्क ते, मां ॾिसी अचां त इहो छा आहे। पोइ टियों दरवेश जॾहिं उन शहर में पहुतो त चई जीअं मां बाज़ार में पहुतुसि त ईअं बाज़ार में भॼ भॼां थी वई, सॼी बाज़ार ख़ाली थी वई। ॾिसां त हिकिड़ा माण्हू अचनि था पिया, पर ताबूत कुल्हे ते अथनि। मां पोइ नेठि उन्हनि जे पोयां लॻुसि, पोइ हुननि बि सम्झी विया त हे असांजे पोयां आहे, मूंखे मारण जी पियो करे। मां चयोमांसि भले मूंखे मारियो, पर मां तव्हांजे पोयां ईंदुसि। मां हिन हक़ीक़त जो ॿुधणु थो चाहियां त छा चकर आहे। पोइ हुन मूंखे ॿुधायो त बाबा हीउ असुल में जेको शहज़ादो आहे, जेको मूंखे नौमान सौदागर ॾसियो त उहो शहज़ादो आहे जंहिंखे बादशाह कोशिशि कई घणाई दफ़ा हिनखे माराइण जी, पर हिनजी हयाती बची वियो। नेठि बादशाह हिनखे वीचारे खे मारायो। पोइ जंहिं वज़ीर बादशाह जे हिनखे मारियो, मां उन वज़ीर खे बि क़तलु कयो, बादशाह खे मारियां पियो, पर बादशाह कसम खणी कूड़ हणी पंहिंजी जिंद छॾाए वियो। हाणे हिन में हे शहज़ादे जो लाश आहे, जेको शहज़ादे जो लाश इन ताबूत में पियल आहे। मां हर महीने जी जुमेरात, पहिरीं जुमेरात जेका थींदी आहे, उन ते हिन शहज़ादे जो लाश ताबूत में विझी शहर में हिन जो मातम कराईंदो आहियां। त हिन सां वॾो ज़ुल्म थियल आहे, छो जो मां पाण हिनखे तातियो हो, मां पाण निपायोमांसि। मां हाणे हिन जो इहो मातम कराईंदो आहियां। मूंखे जो मां जो शहज़ादे जी मौत जो चई त मां ॿुधो, मूंखे बि ॾाढो अरमान थियो, पर सोचियुमि त हाणे जेको आहे त मुंहिंजो मतिलबु हितां पूरो थींदो। पोइ चई जॾहिं सिजु लथो त हिन जवान हिकिड़े बाने जे मथां, बाने खे ताबूत हुयो, बाना ताबूत खई पिया हलनि, हिकिड़े बाने जे मथां ताबूत लाहे मुंहिंजे मथे ते रखियईं। उहो ताबूत मूंखे पाण सां वठी हलियो, इशारो कई मूंखे पाण सां वठी हलियो। मूंखे चई त हाणे हलूं था शहज़ादीअ वटि। जंहिं चई शहज़ादीअ जो जंहिं हुन बोतो ठाहियो, जेका हिन जी नाले थियल हुई, मूंखे चई हाणे हलूं था शहज़ादीअ वटि। मां हली तो तुंहिंजी पारत कयां, पर हिकिड़ी ॻाल्हि थी, उते कुझु ॼाण न, माठ करे वेठो तूं ॿुधजां, ॻाल्हाए जां तूं कुझु बि। मां चयो त दादा जीअं तूं चईं थो मां कंदुसि, मूंखां अलाह कंदो अहिड़ी का ग़लती कान थींदी। पोइ चयो ताबूत मुंहिंजे मथे ते हुजे, मां हिन सां गॾु हलियासीं शाही बाग हुजे, ओॾे हलिया। बाग में जॾहिं असां अंदरि टपियासीं त उते उन बाग में हिकिड़ो वॾो बंगलो हुजे, पर सॼो संगे मरमर जो बंगलो हो। उन जे चौधारी वरी अजीब बाग, उन बंगले जे चौधारी बाग रखियल हो। हिकिड़े तख़्त ते अतलस जी गादी हुई, उन ते विहाणा पिया हुआ। सॼो तख़्त हीरनि ऐं जवाहरनि सां जड़ियल हो, सॼो तख़्त जंहिं ते वेहंदो हो। हिन जवान मूंखां उहो ताबूत पाण बि हथु विधई, मां बि हथु विधो, उहो ताबूत खणी उन तख़्त ते रखाई। ॿिया बि हिकु ॿ नौकर गॾु हुअसि, ताबूत खणायो हुई मूंखे। हाणे उहो ताबूत ते रखाए असांखे चई त तव्हां हाणे हीअं कयो, हे साम्हूं जेके वण आहिनि, बूटा हुया, गुल बूटा, तव्हां वञी इन में लिको। हिन जो चयो त असां वञी लिकासीं। कुझु घड़ी गुज़री त शमादान ऐं शमऊं रोशन नज़र आई। लाइटूं कोन हूंदियूं तॾहिं शमादान हूंदा हुआ, ॾीआ हूंदा हुआ। सो शमादान मशियल ऐं उहे ॿरंदे नज़र आया। ॾिसां त राणी उहा शहज़ादी, ईअं अलाए केतिरियूं त सहेलियूं अथसि, बानियूं अथसि, उन जी रोशनीअ में बानियूं उहे शमऊं हथ में खयूं अॻियां, ऐं शहज़ादी उन्हनि सां गॾु आई। ईंदे ई अची तख़्त ते वेठी। हीउ जेको मूंसां गॾु हलियो हमरा, चई हे अदब सां हथ ॿधी बीठो। पोइ तख़्त खां घणो परे पर अदब सां हेठि वेही रहियो। शहज़ादी बि कुल पाइण लॻी, पाण बि कुल पाइण लॻो। वरी ॿिन्ही गॾिजी दुआ घुरी, पोइ वरी पाण में ॻाल्हाइनि पिया। असां ॾिसूं पिया, पाण में ॻाल्हाइनि। कनायुमि ॾिसां छा थो चए। हिन जवान चयसि त रब साईं तोखे सलामत रखे। शहज़ादी खे चई रब साईं तोखे सलामत रखे। हिकिड़ो अजम जो शहज़ादो, अॻ में सॾिबो हो अरब ऐं अजम, माना जेके अॼु बि जेके अरब मुल्क आहिनि,
25-30 मुल्क अरब मुल्क आहिनि, उन्हनि खां सवाइ बाक़ी जेके उन्हनि खे अजम सॾींदा। हिकिड़ो अजम जो शहज़ादो तव्हांजी नेकी ऐं तव्हांजे सूंहं जी तारीफ़ ॿुधी पंहिंजे मुल्क मां पंहिंजी बादशाही छॾे ॾुख ॾाखड़ा सहंदो, केॾा पंध हिन महिल ॾुखिया आहिनि, ॾुख ॾाखड़ा सहंदो हिते अची पहुतो आहे। तव्हां सां मिलण जी वॾी सिक अथसि, इन अरमान अथसि वॾो, तव्हां खां सवाइ ॿी का वाई वात में न आहेसि। मां हुनखे चङी रीति आज़मायो आहे, मूंखे पूरी रीति लाइक़ु ॾिसण में आयो, तंहिंजे करे मां तव्हां सां उन जी थो ॻाल्हि कयां। सो जेकॾहिं तव्हां हुन मुसाफ़िर ते महिरबानी कयो त ॾाढो चङो थींदो। शहज़ादी ॿुधी चयसि त जेकॾहिं शहज़ादो आहे, चईं थो त शहज़ादो आहे, त पोइ का ॻाल्हि कान्हे, हिनखे घुराए, मां बि शहज़ादी आहियां, घुराए। शहज़ादी जो चयसि त उहो पहलवान उतां उथियो, मूंखे जो लिकाए विहारियो हुई ईअं पासे खां अची मूंखे मूं वटि आयो, मूंखे बांह खां वठी शहज़ादी जे साम्हूं वठी आयो। साईं मां बि जो शहज़ादी ॾिठी त मुंहिंजो बि अकुल होश हलियो वियो, ॻाल्हाए न पियो सघां, सम्झ में न पियो अचे त मां ॻाल्हायां छा। मां बुत बणियो बीठो हुउसि, मां मुंहिंजा चप ई न पिया चढ़नि। शहज़ादी मूं ॾे ॾिठो, मां जो न ॻाल्हायो त शहज़ादी कोन ॻाल्हाए, पर चई त माना हिते मूंखे 2-3 मिंट थी विया, ज़बान ई मुंहिंजी न पई उकले, एतिरे में उहा शहज़ादी उथी वई हली। ही जवान बि पंहिंजे घर वियो, घर ॾे हलियो, शहज़ादी जो वई त हिन जवान बि चयो त हलो हलो। मां बि हिन सां गॾु जेॾी महिल उते हिन जे घर पहुतासीं, मूंखे चई त मां तुंहिंजी सॼी ॻाल्हि अवल खां आख़िर ताईं राणी खे मां ॿुधाई आहे, हाणे तूं हमेशह राति जो उन वटि वेंदो कर। मां शहज़ादी सां ॻाल्हाए छॾियो आहे, तूं राति जो उन वटि वेंदो। हिन जो चयो मां हिन जे पेरनि ते किरी, पर हिन मूंखे मथे खणी मूंखे भाकुर पातो, पातई। सॼो ॾींहुं पिए मां ईअं सम्झ त घड़ियूं घड़ियूं त केॾी महिल थो सिजु लहे जो मां वञा। आख़िर चई त नेठि राति थी, मां हुन जवान खां मोकिलायो, मां चयोमांसि भला हाणे वञा मां, तूं चईं थो त पोइ वञा। चई हा वञ। आयुसि उन बाग़ में, मलका जिथे अची वेहंदी, शहज़ादी जिथे अची वेहंदी हुई, उते अची मां वेही रहियुसि। कुझु टाइम गुज़रियो त ॾिसां त शहज़ादी पंहिंजे हिकिड़े बानी सां गॾिजी आई, अची पंहिंजे उन तख़्त ते वेठी। चई शहज़ादी जीअं जो तख़्त ते वेठी, मां ॾाढो ख़ुशि थियुसि। मां छा कयो जो शहज़ादी जे पेरनि ते किरी पियुसि, मां शहज़ादी जे पेरनि ते किरी, मां जो हिन जे पेरनि ते किरियुसि, हिन छा कयो जो हेठि निबिड़ी हिन मुंहिंजो मथो खयो, हिन मुंहिंजो मथो खयो, मूंखे उथारे पाण सां गॾु विहारे मूंखे चई त हिन घड़ीअ खे गनीमत सम्झ, हिन घड़ीअ खे गनीमत सम्झ, मुंहिंजो जे चवणु वञी न त मूंखे हितां वठी कंहिं ॿिए मुल्क ॾे हल। माना शहज़ादी बेज़ार थी पई पंहिंजे पीउ जे इन शैतानगिरियुनि खां, पंहिंजो जेको मंगेंदो हुयुसि या जंहिंसां सौटु हुयुसि उन वीचारे सां हुन नाजाइज़ियूं कयूं, बादशाह खे रुॻो पंहिंजी लालच, त ॼण शहज़ादी बाग़ी थी वई। शहज़ादी चयसि त मुंहिंजो जे चवणु मञी न त मूंखे हितां वठी कंहिं ॿिए मुल्क ॾे, अंधो घुरे अलाह खां हिकु अखि, मूंखे पयूं ॿई अखियूं मिलनि, पाण थी चए त मूंखे वठी हल, मां चयोमांसि हल। ईअं चई असां ॿई, राति हुई, केरु ॾिसे कोन पियो, असां ॿई बाग़ खां ॿाहिरि थियासीं, निकितासीं। हैरत बि थिए पई त भला हे छा थी वियो, मां त इहो सोचियो ई कोन हो, पर ख़ुशीअ खां कपिड़नि खे में बि कोन पियो मापां, भला वाह जो कमु थी वियो। हलंदे हलंदे साईं असां रस्ते खां भुलिजी वियासीं, राति जो वॻड़ो हुयो, पोयां जो बि खुटको, असां रस्ते खां भुलिजी वियासीं। हिकु तरफ़ पंधु कंदा रहियासीं, पर का मंज़िल असांखे हथ न आई, का आबादी, का वसूं, का
असांखे हथ न आहे। इते शहज़ादी कावड़ जी मूंखे चयो त मां थकिजी पई आहियां, तुंहिंजी जाइ किथे आहे, जाइ किथे आहे, जल्दी हली पहुच, न त अलाए छा थींदो। जे बादशाह खे ख़बर पई त बादशाह अलाए छा करे छॾींदो। मुंहिंजे पेरनि में लिफूं फुलूकणा पइजी विया। इहो ई पियो चवां त मतां किथे वेहां त पोइ वरी उथी न सघां, टंगुनि में सतु ई कोन। मां हिन खे कूड़ हणी चयो त मुंहिंजे हिकिड़े गुलाम जी जाइ हिते वेझी आहे, उन खे बसि ॼाण पहुतासीं, उते थोरो बसि अॻिते हल ॼाण पहुतासीं। दिलि में चयमि त कूड़ त हिन सां हणी वेठो आहियां, पर हाणे हिनखे वठी मां काॾे वञा। ओचितो रस्ते ते हिकिड़ी जाइ जो बंदि थियल दरवाज़ो ॾिठो, हिकिड़ी जॻह हुजे पर दर हुनजो बंदि हो। मां धको हणी ऐं हुनजो कुर्फ़ भॻो, तालो लॻल हुयुसि, मां हुनजो कुर्फ़ भॻो, दर खोले मां हिनखे अंदरि वठी वियुसि। अंदरि जो अचूं त जाइ ॾाढी भली, फर्श विछाया पिया, गिलम गालीजा, रंधिणे में आयुसि त हर क़िस्म जा ताम उते तयारु लॻा पिया। असां बि लॻी ही बुख सो मानी खाई पी सॼी राति मतिलबु असां उते गुज़ारी। अब सुबुह थियो त शहर में अची हुल मतो, शहज़ादी अलाए किथे वई। दर दर गली गली रस्तनि ते ढंढोरा पे घुमिया, बादशाह जा सिपाही, बादशाह जा वाठा पढ़ा पे आया, धूतियूं आयूं उहे घरनि में, सिपाही ॿाहिरि, धूतियूं घरनि में, पे घर घर नूसियनि। शहर जा जेके ॿाहिरि वॾा दरवाज़ा हुया, गेटूं हुयूं, अॻ में शहरनि खे कोट हूंदा, शहर जा जेके ॿाहिरियां दरवाज़ा हुया, बादशाह उन ते माण्हू विहारे छॾिया ऐं हुकुम थियो त को बि मुसाफ़िर बादशाह जे इजाज़त खां सवा ॿाहिरि न वञे। को बि माण्हू जेसिताईं बादशाह उनखे इजाज़त न ॾे त हितां ॿाहिरि न निकिरे। ऐं जेको माण्हू शहज़ादीअ जो पतो ॾींदो उनखे हार अशरफनि जो इनाम मिलंदा। मूंखे ख़बर ई न पई त को ॿाहिरियों जेको असां दर भञी अंदरि आया हुआसीं त को ॿाहिरियों दर खुलियल, मूंखे इहा ख़बर ई न पई। ओचितो हिकिड़ी पौड़ी धूती हथ में तस्बीह हुजेसि अंदरि आई। शहज़ादी वेठी हुजे, हिन जे अॻियां हथ खणी ऐं दुआऊं करणु लॻी त सुहागिण भाग वारी हुजी, मां मिसकीन रन ज़ाल खे हिकिड़ी थी आहे, 7 महीनो आहे उनखे, पर ओचितो अची उनखे सूर थिया आहिनि। हुनजे वियम जे लाइ मूं वटि हिकिड़ी पाई बि कान्हे। रब साईं ख़ैर करे, जे न मरी पई त मूं वटि वियम जा त पैसा कोन्हनि, पर मूं वटि हुनजे कफन दफन लाइ बि का कोडी घर में कान्हे। जे थी ॿार ॼणी त मां दाईअ खे छा ॾींदसि, दाईअ खे छा ॾियां, मां हुनखे छा खाराईंदसि, मां किथां दवा दरमल कंदसि। अॼु ॿियो ॾींहुं आहे असांखे जो असां लंघण ते वेठा आहियूं, असांजे पेट में गिरह न आहे, कुझु कोन्हे को घर में। ए शहज़ादी पंहिंजे सिर जो सदको मूंखे कुझु ॾे त खाई पाणी डुक पिया, मन मूंखे बुत में साह पए। शहज़ादी उथी सो इन ते रहम हाणे हिनखे 2-4 मानियूं ऐं भाॼी ऐं हिकिड़ी पंहिंजी सोनी मुंडी आंगुर मां लाहे, सोनी मुंडी आंगुर मां लाहे हिनखे चई त हाणे हीअ अथई, तूं वञी खपाए, हे मानी ॾियईं थी खा, ऐं चईं थी त पैसा भला हे मुंडी ॾियईं थी वञी तूं खपाए, तूं पंहिंजो गुज़र कर, पंहिंजो वञी टाइम पास कर। रन ख़ुशि थी, रन जी त ईद थी वई त जंहिं राणीअ जे तलाश में आई हुअसि बणा उहा त अड़े हे त उहा आहे, अखियुनि सां ॾिसी वई। ऐं वॾी ॻाल्हि त निशानी बि मिली हुअसि, मुंडी बि उन जी। पर रब जा रंग आहिनि, ख़ुदा खणी उन आफ़त खां असांखे बचायो। जीअं हूअ रन ॿाहिरि निकिती त जाइ जो जेको असली मालिक हुयो उहो अची पहुतो, जंहिंजी जाइ हुई, तालो लॻल हुयुसि, असां तालो टोड़े अंदरि आया हुआसीं। जीअं रन ॿाहिरि निकिती त जाइ जो असुलु मालिक
बसि रब जा रंग, असांजो को भाग, उहो अची उन महिल बात उन जो ॾिठो त पंहिंजे जाइ जो कुर भॻो पियो अथसि, दर खुलियो पियो आहे। सो पोड़ी जीअं जो निकिरे पई न, पोड़ी जीअं निकिरे पई, हुन छा कयो जो पोड़ीअ खे चोटीअ खां वठी त तूं मुंहिंजी चोरी कई पई थी वञी, उनखे गेलियूं हेॾे अंदरि वठी आयो। पोड़ी घणियूं दाहूं कयूं, पर हाणे हिन जो अखियुनि असां ॾिठुसि, घर मां निकिरंदे हिन जो अखियुनि सां ॾिठुसि। सो पोड़ी दाहूं कयूं, पर हिन छा कयो जो पोड़ीअ जा ॿई पेर खणी रसे सां ॿधई, रसे सां ॿधी हिनखे काबू करे खणी हिकिड़े वण में लटकाई, वण में हिनखे ऊंधो करे जो लटकाई। अब पोड़ी फतकी फतकी, अॻई पोड़ी हुई, पोड़ी फतकी फतकी पोड़ी वई मरी। असां वेठा हुआसीं अंदरि, सॼो तमाशो पिया ॾिसूं। हुनजो दर खाई हुनखे टपंदे ॾिठो त हुन चयो त इहो चोर आहे, इन माईअ सॼो खेल कयो आहे। सो चई त हो त इन में, पर असां त वेठा पिया ॾिसूं। चई मां जो हिनखे ॾिठो, पर हे केरु आहे? अची डपु लॻो, अड़े भेण अलाए बादशाह जो माण्हू आहे। बेहोश थियण ते हासे। पोइ माण्हू अंदरि आयो, असांखे जो ॾिठई, असां ॿई हीसियल हुजऊं, डिॼंदड़ हुजऊं। असांखे ॾिसी हिन चयो त यार तव्हांजो को नसीब फिटल हो जो तव्हां दरवाज़े खे खोले छॾियो। राणी हिनखे खिली चयो त शहज़ादे मूंखे चयो त हीअ असांजे ग़ुलाम जी जाइ आहे, पर हाणे मूंखे लॻे थो त इहो को हिन बहानो मूंसां कयो। तॾहिं हुन माण्हूअ चयसि त शहज़ादे तोखे जेको न चयो सो सभु सच हो, छो त रयत जेका आहे उहा हर बादशाह जे लाइ औलाद जे बराबरि आहे, ऐं औलाद ग़ुलाम ई थींदो आहे। मां बि ईअं सम्झो तव्हांजो ग़ुलाम, पर ॻुझ लिकाइण बि दानानि जो कमु थींदो आहे। शहज़ादा तुंहिंजो ऐं शहज़ादीअ जो हिन घर में अचणु मुंहिंजे लाइ वॾे भाग जी ॻाल्हि आहे। ही सभु माल जान मिल्कियत तव्हांजे लाइ हाज़ुरु आहे। तव्हां भले ख़ुशीअ सां हिते रहो, बेफ़िक्र गुज़ारियो। इहा ॾाइण जेकर हिन ॿाहिरि वञेव हा त ॾाढो फ़साद उथारेव, उन करे मां उनखे छॾियो आहे मारे। हाणे तव्हांखे जेको खपे मूंखे बेहिजाब चओ। उन जवान जूं असांखे अहिड़ियूं आथतूं ॾिनियूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं कई, तसली थी, ॾाढी दिलजाए बि थी। मां हिनखे चयो त यार तोखे शाबस हुजे, अलाह तोखे ख़ुशि करे, बेशक तूं लाइक़ु आहे, नेक माण्हू थो ॾिसजी। मुंहिंजो तोसां वाइदो आहे त हे जेका न तूं असां सां नेकी करीं थो, कंहिं न कंहिं वक़्तु को टाइम आयो त मां तुंहिंजो इहो थोरो लाहींदुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तुंहिंजो नालो छा आहे? हिन चयो त मुंहिंजो नालो आहे बहज़ात, बहज़ात मुंहिंजो नालो। साईं असां हुते 6 महीना हिन जी जाइ में रहियासीं, 6 महीना, पूरा 6 महीना हिन असांजी ख़िदमत, जेको हिन जो वस हुयो दिलि जान सां असांजी ख़िदमत, खाइणु पीअणु लटो कपिड़ो बाक़ाइदे असांजी ख़िदमत, खुटि कोई कोन हुजे। हिकिड़े ॾींहुं मूंखे पंहिंजा माउ पीउ यादि आया, वेठो हुअसि ईअं ओचितो यादि अची, दिलगीर थी पियुसि। मुंहिंजो मुंहं मां ॾिसी उहो जेको घर जो मालिक हुयो बहज़ात, उहो हथ ॿधी मुंहिंजे अॻियां अची बीठो। मूंखे चई त शहज़ादा जेकॾहिं मूंखां का कोताही या ख़ता थी हुजे त मूंखे कजां माफ़। तोखे छा थियो आहे जो तूं उदास लॻो पियो? मां चयोमांसि रब शाहिद आहे त असांखे तो अहिड़ो ख़ुशि रखियो आहे जीअं को माउ पीउ पंहिंजे औलाद खे रखंदो आहे। मां नथो चई सघां तो जेको असां ते थोरो कयो, न त मां जेको उनखे कमु कयो आहे, छो जो हाणे त सभिनी खे ख़बर पई त शहज़ादी खे भॼायोसीं। मां अहिड़ो जेको मां हे जेको कमु कयो आहे न, जेकर न को ॿियो हुजे हा त मूंखे टुकर टुकर करे छॾे। हिते त असांजो को सॼण बि कोन हो जंहिं वटि को असां थोरो दम रही आराम कयूं। रब तोखे ख़ुशि रखे। पर यार ॻाल्हि हीअ आहे, मूंखे पंहिंजो घर यादि आयो आहे, पंहिंजो वतन यादि आयो आहे। सोचां थो त जेकर ओॾे वञा। मूंखे चई त जेकॾहिं तुंहिंजी दिलि हिते ख़ुशि न आहे त पोइ हुकुम कर, पोइ हुकुम करे जिते बि चयो त मां तव्हांखे सलामत पहुचायां। मां चयोमांसि जेकॾहिं हिन मूंखे वतन पहुचाई पंहिंजे
त ॾाढो भलो थिए, मां पंहिंजे अबे अम्मा खे वञी ॾिसां। मुंहिंजो हे हाल आहे न त हेॾो टाइम थियो आहे त हू केॾा न ग़मगीन हूंदा, उदास हूंदा, अलाए छा सोचींदा हूंदा त जहिड़ो बाहे अलाए मरी बि वियो। मां जंहिं कम लाइ निकितो हुउसि सो मुंहिंजो कमु रब साईं पूरो कयो आहे। हाणे मूंखे ख़बर नाहे त ज़िंदगी अलाए छा, मरां या जीअं। उन करे थो चवां त हेकर त वञी भणा पंहिंजे अबे अम्मा सां मिलां, न त हो त मूंखे मुअल सम्झी वेठा। बहज़ाद मूंखे चयो, साईं भले तव्हां तयारु थियो त मां तव्हांखे तव्हांजे मुल्क छॾियां। हे वियोसि हिकिड़ो सामूंडी घोड़ो जेको 100 कोहनि जो पंधु हिक मंज़िल ते करे पियो आंदई। असां ॿिन्ही खे उन ते चाढ़ियईं, मूंखे बि शहज़ादीअ खे, असां ॿिन्ही खे उन ते चाढ़ियईं। पाण छा कयूं, जो हथियार पहवार पहिरे, ज़रह, टोपला, लोहा, तीर, तलवार, वरी पंहिंजे घोड़े ते चढ़े, असांखे सामूंडी घोड़े ते चाढ़ियईं, पाण जेको आहे त हुन ते चढ़े ॿिए घोड़े ते। असांखे चई त मां तव्हांजे अॻियां थो हलां, मां चई त मां थो तव्हांजे अॻियां हलां, तव्हां मुंहिंजे पोयां पर बेट्रपा अचो, तव्हां मुंहिंजे पोयां बेट्रपा अचो, बसि तव्हां मुंहिंजे पोयां बेट्रपा अचो। बादशाह जी धीअ जो कान लथी त अञा ताईं बादशाह जो त पहिरो हुयो। बादशाह जा नौकर चाकर उहे तोड़े 6 महीना थी विया, पर बादशाह जी त ॻोल्हा हले पई, बादशाह जी ॻोल्हा हले पई। सो जॾहिं असां आयासीं शहर जे दरवाज़े ते आयासीं, हिते थियो त भणा हाणे त ॻाल्हि पधरी थी पई, ही बादशाह जा पहिरा त अञा पिया था हलनि। बहज़ाद असांजे अॻियां हुजे, असां हुजूं हिन जे पोयां। त जेके नौकर हुया, छो जो हुननि खे हुकुम हुयो, दरबाननि खे हुकुम हुयो त को बि माण्हू बादशाह जी मर्ज़ी खां सवाइ शहर मां ॿाहिरि न वञे। बादशाह खे इहा हुई त माना नेठि त हितां ई निकिरंदा न, छो जो दर हूंदा, अॻ में कोट हूंदा, त शहर मां टपंद ॿाहिरि निकिरंदो त नेठि दर मां निकिरंदो न। त इन करे बादशाह जो चयलो त केर बि माण्हू मुंहिंजी इजाज़त खां सवाइ ॿाहिरि न वञे। हाणे जो चई असां आयासीं त दरबान त साॻियो बीठा। हाणे अची परेशान थियासीं त छा, चई बहज़ाद हुजे असांजे अॻियां, सो नौकरनि जो असांखे ॾिठो, बहज़ाद खे बि ॾिठो न, पोयां घोड़े ते मायूं ऐं मर्द आहिनि, मिसाल ढकियल त हुई शहज़ादी, पर चई त हो जो मतिलबु असांजे वेझो थिया त तलाशी वठूं या कीअं। त हिन बहज़ाद ईअं मोह ख़राबु करे ऐं उन नौकरनि खे चयो, जेके बादशाह जा सिपाही बीठा, उन्हनि खे चई त पंहिंजे बादशाह खे वञी चओ त बहज़ाद ख़ान, पंहिंजे बादशाह खे वञी चओ त बहज़ाद ख़ान राणी महरनिगार ऐं शहज़ादे कामगार खे, जेको तुंहिंजो न्याणो थिए, सभिनी जे साम्हूं वठी थो वञे, जेकॾहिं का ताक़त अथई त निकिरी निर्वार थी। तव्हां हिते बीठा आहियो न, वञो वञी पंहिंजे बादशाह खे चओ त मां तुंहिंजी धीअ बि ऐं हाणे जेको तुंहिंजो न्याणो थियो आहे, उन्हनि खे मां वठी थो वञा, जे अथई तो में ताक़त त निकिरी निर्वार थी। ईअं न थिए जो पोइ चवीं त चोरनि वांगुरु इन्हनि खे वठी वियो, मता पोइ मुंहिंजे लाइ ईअं चई त चोरनि वांगुरु वठी वियो, ॿोलाए थो चवे। वञो वञी चओ पंहिंजे बादशाह खे वञी चओ त मां हुनजी धीअ ऐं हुनजो न्याणो, हाणे जेको पाण में ज़ाल मुड़ुस थिया आहिनि, मां हुननि खे वठी थो वञा सरेआम, जेको करिणो अथई त कर, मता पोइ चई त ईअं चोरनि वांगुरु विया हलिया। अबा सिपाहियुनि खे जो हुन चयो त सिपाही परेशान थी विया, पर हिन जो रोब ताबड़ो जो सिपाही बि सभु वठी भॻा त वञी बादशाह खे ॿुधाए। अबा बादशाह खे जो ख़बर पई त साईं बहज़ाद वठी थो वञे, मशहूरु हुयो जेको उतां जो, बादशाह खे जो इहा ख़बर पई, हिन वज़ीर ऐं ॿिया जेके पंहिंजा वज़ीर अमीर हुयसि, उन्हनि खे चई त हुकुम ॾिनई त इन 3 कमबख़्तनि खे ॿधी मूं वटि आणियो, जेरो आणियो न त इन्हनि 3 जूं मुंडियूं मूं वटि पेश कयो, माना मारे इन्हनि जूं मुंडियूं मूं वटि पेश कयो। बादशाह हुकुम ॾिनो,
हिन जो ललकार कयसि त बादशाह, हाणे बादशाह त बादशाह हो न, बादशाह खे पंहिंजी बादशाहीअ जी ताक़त। चई अञा घड़ी न गुज़री त बा मैदान सॼो जेको हुजे अची लश्कर फ़ौज जो पहुतो। उन वक़्तु बहज़ाद असांखे ओट में परे लिकाए छॾियो। असांखे चई ना हेॾे पासे ते थी बीहो, असांखे ईअं पासे ते बीहारे पाण घोड़े खे ड्रोड़ाए वञी थो उन लश्कर जे मथां पवई। साईं मां तव्हां सां छा ॻाल्हि कयां, हुनजी वेड़ जेका काह हुजे ईअं शींहं वांगुरु हुजे, पर ईअं त बेजगरी सां पियो विढ़े जो मां पियो चवां त हिते इंसानु नाहे, अलाए छा आहे, ईअं पियो तलवार हलाए। थोरे ई वक़्त में लश्कर में अची भाॼ पई, बादशाह जे लश्कर में अची भाॼ पई। बहज़ाद किन खे मारींदो, किन खे धकींदो, ओ वञी सरदारनि जे मथां पहुतो। ॿिन्ही सरदारनि जूं सिसियूं कटे तलवारनि सां। जेॾीमहिल सरदार जो मरी विया त फ़ौजियुनि जो ॾिठो त बाक़ी लश्कर वठी भॻो। बादशाह खे बि ख़बर चार पई पई, बादशाह बि पुछा ॻाछा करे पियो। इन विच में ख़ुदि बादशाह बि अची पंहिंजे वॾी फ़ौज सां अची बादशाह बि पहुतो। बादशाह खे जो ख़बर पई त मां त झेड़ो पियो थो हले त बादशाह बि फ़ौज वठी अची पाण पहुतो। साईं खूब जंग जोटियो, पर मां छा तव्हां सां ॻाल्हि कयां त छा त बहज़ाद हुयो, एॾे लश्कर सां विढ़ियो जो आख़िर बादशाह बि शिकस्त खाई वॻो। साईं इहा ॻाल्हि सची आहे त हार जीत ख़ुदा जे हथ में आहे, पर हिन जंग में बहज़ाद जेका सूरियाही ॾेखारी न, मां त चवां थो रुस्तम पहलवान था अचनि, पर रुस्तम पहलवान बि ईअं न ॾेखारिया। साईं हाणे जॾहिं बहज़ाद ॾिठो त को मुक़ाबले वारो नाहे रहियो, विया सभु भॼी। दिलजा अचसि असां वटि आयो, असांखे चई त हिन पासे खां लिकी वियो, असां वटि आयो, चई हलो हाणे वरी पंधु पियासीं। साईं थोरनि ॾींहंनि में हलंदे हलंदे अची दरिया जे कप पहुता। उहा असांजे मुल्क जी सरहद। हे सौदागर जेको आहे टियों फ़क़ीर, इहो थो चए त इहा मुंहिंजे मुल्क जी सरहद आहे, असां पंहिंजे मुल्क जी सरहद ते अची पहुतासीं। मां उते पहुची हिकिड़ो ख़त पंहिंजे पीउ ॾे मोकिलियो, पंहिंजी ख़ैर आफ़ियत जो, त भाउ मां अचां थो पियो, तव्हां परेशान न थियो, मता मूंखे मोल सम्झो, मां अचां थो। बादशाह खे जो मुंहिंजो ख़त मिलियो, हे त बादशाह जो पुटु हो, चई बादशाह खे जो मुंहिंजो ख़त मिलियो, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, रब साईं जा शुक्र अदा करणु लॻो। पोइ बादशाह पाण अमीर वज़ीर वठी अची दरिया जे ॿिए भर बीठो। असां दरिया जे हुन भर हुजऊं, पाण दरिया जे ॿिए भर अची बीठो। असांजे इस्तक़बाल लाइ मीरबारनि खे पतण तयारु करण जो हुकुम ॾिनई त बाबा पतण तयारु कयो। मां ॿी भर बादशाह जी सुवारी बीठल ॾिसी ॿिए घोड़े ते चढ़ियुसि ऐं दरिया में घिड़ी पियुसि। ॾिठुमि त भला बाबो बीठो आहे, मां दरिया में घिड़ी पियुसि, अची ऐं पार निकितुसि। बाबे मूंखे खणी सीने सां लाथो। उन वक़्तु हिकिड़ी ओचिती आफ़त अची मुंहिंजे मथां कड़की। मां जंहिं घोड़े ते चढ़ी ऐं हेॾे टपी आयुसि, उहो उन घोड़ीअ जो बचो हो जंहिं ते राणी सुवार हुई। सामुंडी घोड़े ते आयासीं, पर चई त असां बीठासीं, बाबो बीठो परे भर, मां बीठुसि हेॾे, बाबे चवनि त पतण तयारु कयो। मां चयो जेसि ताईं पतण तयारु थिए, बाबो बीठो आहे, मां राणी घोड़े ते ई चढ़ियल हुई, मां वरी ॿिए घोड़े ते चढ़ियुसि। ॿिए घोड़े ते चढ़ी मां चयो वञी मां बाबे सां मिलां। मां त उते पहुतुसि। हाणे जंहिं घोड़े ते जो मां आयुसि त घोड़ो जेको हुयो उहो हुन घोड़ीअ जो बचो हो जंहिं ते राणी चढ़ियल हुई। घोड़ीअ जो ॾिठो पंहिंजे बचे खे पाणीअ में लहंदो, ॾिठई त वञे थो पियो, त घोड़ी पाण बि काहे पई ऐं घोड़ी तरणु लॻी। शहज़ादी चढ़ियल हुई घोड़े ते न, घोड़ीअ ते जो चढ़ियल हुई, त हाणे शहज़ादी घबराइजी वई। भव खां हुनजी वाॻ खे छिकयईं, वाॻ खे छिकयईं, वाॻ खे जो छिकयईं
त घोड़ीअ छा कयो, जो घोड़ीअ पाणीअ में खणी मुंडी हई, पाणीअ में जो घोड़ीअ हई मुंडी त घोड़ी हीअं पासीरी थी पई, शहज़ादी घोड़ीअ तां किरी। शहज़ादी घोड़ीअ तां किरी, ऐं घोड़ी जेका हुई जो न शहज़ादी हुनखे वाघ खां छिकियो न, वाघ खां छिकियो त हुनजो मुंहुं हेठि थियो, मुंहं खे जो छिकायसि त हुनजो मुंहुं वियो पाणीअ में, त चई त माना घोड़ीअ खे बि गोतो आयो, घोड़ी जो हेठि थी त शहज़ादी बि किरी। शहज़ादी घणा गोता खाधा, जेसि ताईं असां ॾिठो पिए माण्हू अचनि, त शहज़ादी घोड़ी समेत शहज़ादी वई ॿुॾी, न शहज़ादी लधी न घोड़ी लधी। बहज़ाद मूंसां जेको गॾु जेको असांखे वठी आयो हो, उन जो ही ॾिठो त पाण राणीअ जी मदद लाइ दरिया में घोड़े समेत खणी टप ॾिनई, घोड़े ते ई चढ़ियल हो, लथो पाण। उते को कुन हुयो दरिया में, उते को कुन हुयो, रब जी कुदरत, हे बि अची उन कुन में फाथो, हे बि न निकिरी सघियो, घोड़ो वञे हेठि लहंदो। घणेई हिन हथ पेर हयां पर को नतीजो न निकितो, घोड़ो जो हेठि त हिन खे बि, हिन घणी लहण जी कई पर कुन हुयो, वियो हेठि लहंदो। हे वीचारो बहज़ाद जेको आहे, तो बहज़ाद वीचारो घोड़े समेत ॿुॾी वियो, जेको असांखे हुतां खणी आयो, छॾाए आयो। केॾी ख़ुशी हुई, केॾी ख़ुशी हुई त पंहिंजे मुल्क थो वञा, जंहिं पंध सां वियो हुउसि उहा शहज़ादी पाण सां गॾु वठी थो अचां, एन टाइम घर अची पहुता आहियूं, केॾी ख़ुशी, पर चई ॼण क़यामत थी वई, ओचितो वहम गुमान में ई न त को हे थींदो। बादशाह चई त मुंहिंजो पीउ, उहो पाण परेशान, हुकुम थियो वॾा जार घुराइनि, वॾा जार घुराइनि, विझो बा दरिया में, टोबनि खे घुराइनि, वा लहो पाणीअ में, टोबा लथा। साईं टोबा, पाणीअ जूं कुंडूं, पासा, विच कपर, ओ परे परे ताईं टोबा विया हलिया, पर असांखे को नाव निशान न मिलियो। अफ़सोस, राणी बि वई, बहज़ाद हेॾो असांजो हमदर्द, हेॾो असां सां कई, उहो बि वियो। जेका ख़ुशी हुई उहा मुंहिंजी ख़ुशी सॼी ख़तम थी वई। त भला हे छा थियो, को पिट पारा तो लॻी वियो, छा थी वियो? पंहिंजे घर पहुतो आहियां, उते हीअ शइ थी आहे, उते अञा बादशाह करे आहे, हिन जो पीउ करे आहे, त बि ॿी ॻाल्हि, साड़ कोन थी आहे। हे आयो आहियां हिते, हिते अची मूंसां हीअ शइ थी वई आहे, पंहिंजे घर में, पंहिंजे हुकूमत में, पंहिंजे ताक़त हूंदे, पंहिंजा नौकर चाकर वॾा वस कयासीं, पर साईं न, शहज़ादीअ जो पतो मिलियो, को लाश मिलियो न, बहज़ाद जो लाश मिलियो, को नाव निशान कोन मिलियो। चई साईं मूंसां हीअ वारदात अहिड़ी थी गुज़री, हीअ वारदात साईं मूंसां अहिड़ी थी गुज़री, जो हाणे जेका ख़ुशी हुई मूंखे, जंहिं ख़ुशीअ सां हेॾो पंधु करे अची पहुतो में, बाबे अम्मा जी सिक हुई, जो उतां मुल्क छॾे चयमि त वञी बाबे अम्मा सां मिलां, पर चई हीअ जो मूंसां वारदात थी वई त मुंहिंजियूं ख़ुशियूं सभु ख़तमु थी वयूं। घर आयुसि पर ॼण सौदा ई थी वियुसि, दीवानो थी वियुसि। दीवानो थी वियुसि, का शइ वणे कान, बाबे वॾा वस कया, वॾा वस कयईं, हकीम तबीब, पर कुझु न, बसि मूंखे का सम्झ न पई अचे, न खाइण जी न पीअण जी। बसि पोइ साईं गदागरनि वांगुरु ऐं पेननि वांगुरु, कॾहिं कहिड़ी घिटीअ में, कॾहिं कहिड़ी घिटी में, पर रुॻो इहो चवंदो हुउसि त हू बि ॾिठमि, हीअ बि ॾिठमि, पर मिलियुमि कुझु बि न। ॾिठमि वञी उते पहुतुसि, जेको मूंसां नौमान सौदागर ॻाल्हि कई, जेको बोतो ठाहियूं वेठो हो, उहो बि कोन पुॼी सघियो, मां वञी उतां कमु करे आयुसि, पर मिलियो त मूंखे कुझु बि कोन। साईं इहे सभु इसरार अखियुनि ॾेखारिया। साईं शहज़ादी जेकॾहिं पंहिंजे मरी वञे हा न, त इहो गम सां आहियां, त हर कंहिंखे मरणो आहे, पर साईं हीउ त अजीब कमु थियो मुंहिंजे अखियुनि अॻियां, सो बि मुंहिंजे घर वटि, मुंहिंजे बादशाहीअ में, मां हुनखे बचाए न सघियुसि। बसि पोइ न पियो घर वणे, न पिया माउ पीउ वणनि, आख़िर ॿियो का उपाउ न ॾिसी इरादो कयुमि त वञी थो इन ई दरिया में टपो जा, इन ई दरिया में जिथे शहज़ादी मुंहिंजी वई, मां वञी थो हिते टपो जा।
साईं पोइ हिकिड़ी राति इहो पको पह करे इरादो करे राति जो निकितुसि अची दरिया ते पहुतुसि। दरिया ते पहुतुसि, लथुसि पाणीअ में त बसि वञा थो, वञ थो पाण खे ॿोड़ियां। अॻिते हलंदो वञा, हलंदो हलियां, हलंदो चेल ताईं पाणी आयो, अञा अॻिते वञा, अञा पाणी ॻिचीअ ताईं आयो, ॻिचीअ ताईं पाणी आयो। बसि हाणे चयुमि त हाणे अॻिते वञा त बसि नकु बि ॿुॾंदो, पाण बि ॿुॾंदुमि। थोरो अञा पाण खे वधायां पियो त साईं उहो ई बुरके सुवार जेको हे ॿ दरवेश था चवनि, उहो ई साॻियो बुरके सुवार बुज़ुर्ग हुजे, दरवेश हुजे, उन चए त छो थो पाण खे मारी, हितां वञ इस्तंबोल वञ, उते तो जहिड़ा ॿिया बि हूंदा, मन तुंहिंजी मुराद पूरी। साईं पोइ हुनजो इहो आथत ॾिनो, पोइ मरण जो इरादो छॾे पोइ थियुसि वापसि। पोइ हलंदो हलंदो पुछाऊं कंदो 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 नेठि अची हिते मुक़ाम में पहुतासीं जिते तव्हां असांजूं ॻाल्हियूं ॿुधियूं, अॼु तव्हां असांखे हिते वठी आया हो। अची हिते पहुतो हां। मुंहिंजो किसो इहो आहे, मूंखे हुन फ़क़ीर बि बिशारत इहा ॾिनी हुई त ख़ुदिकशी न कर, अलाह कंदो त तुंहिंजो तो जहिड़ा हुते ॿिया बि हूंदा, तुंहिंजो मतिलबु मुराद तुंहिंजी हुते पूरी थींदी। सो मुंहिंजो साईं किसो इहो अथव। हाणे मूंखे बि उमेदु आहे त तव्हां पाण, पहिरियों त सोचूं पिया त कीअं थींदो, पर तव्हां पाण बादशाह असांजो लिकी वेही ॿुधो, कुदरत जा कम हुया जो तव्हांखे भला साईं हुते आंदो, तव्हां ॿुधो, वरी अॼु दरबार में घुराए तव्हां पाण असांजो हवालु ॿुधो था पिया। सो हाणे मूंखे बि उमेदु थिए थी त जेको आहे त असांजो मतिलबु पूरो थींदो। मुंहिंजो अहवालु इहो अथव जेको मां तव्हांजे अॻियां पेश कयो आहे, माना इहो टे चौथ फ़क़ीर पंहिंजो किसो पूरो कयो। टे फ़क़ीर जो किसो पूरो कयो त हाणे बादशाह बाक़ी रहियो हिकिड़ो दरवेश, बाक़ी हिकिड़ो दरवेश रहियो, हिकिड़े दरवेश जो किसो रहियो। हाणे बादशाह चए त बाबा हाणे चोथों फ़क़ीर जेको आहे, चोथां फ़क़ीर तूं बाक़ी पंहिंजी हक़ीक़त ॿुधाए। अलाह वॾो आहे, अलाह वॾो आहे, हिते अची गॾु थिया हो, मां बि तव्हांखे पंहिंजी तकलीफ़ ॿुधाई आहे। अलाह वॾो आहे, तव्हांजूं बि मुरादूं पूरियूं थींदियूं। मूंखे बि इहा ई बिशारत मिलियल हुई जो मां अची हिते मुक़ाम में पहुतो हुउमि, तव्हांखे जे बिशारत मुंहिंजी मिलियल हुई त मूंखे बि तव्हांजी बिशारत मिलियल हुई त वञ त मिलंदई हुते, ऐं अलाह कंदो तुंहिंजी मुराद पूरी थींदी। सो हाणे उमेदु इहा आहे त तव्हांजा बि मतिलब पूरा थींदा, मुंहिंजो बि तव्हां सां गॾु मतिलबु पूरो थींदो। हाणे बादशाह चोथे फ़क़ीर खे चयो त बाबा तूं हाणे पंहिंजो किसो बयानु कर। हाणे चोथों फ़क़ीर पंहिंजे दर्द जी किसो जेको उहो बयानु करणु लॻो। हाणे चोथे फ़क़ीर जो किसो असां सुभाणे खणंदासीं।